आज़ाद व्यू यूट्यूब चैनल में भलीकार। दोस्तों, इन वीडियो में असां तव्हां खां पुछंदासीं ज़हनी आज़माइश मुतलिक चंद इंतहाई दिलचस्प ऐं मालूमाती सवाल। तो साथियों, बिना के टाइम विञाइण जे पाण हलूं था पंहिंजे सवालनि जवाबनि जे तरफ़। तो साथियों, सभ खां पहिरियों सवाल आहे त उहो कहिड़ो कलम आहे जंहिंसां लिखणु जाइज़ न आहे। जी हाँ साथियों, उहो कहिड़ो कलम आहे जंहिंसां लिखणु जाइज़ न आहे। तव्हां जवाबु ॾियणु चाहियो, तव्हां वटि 10 सेकंड जो टाइम मौजूदु आहे। तव्हां जवाबु ॾेई सघो था। साथियों, इन सवाल जो बिल्कुलु दुरुस्त जवाबु आहे त उहो कलम जंहिंजी निब सोन या चांदी जी हुजे। साथियों, सवाल नंबर 2 आहे त उन जाइ जो नालो ॿुधायो जिते वञण खां पोइ हर को पछताईंदो आहे। साथियों, इन सवाल जो बिल्कुलु दुरुस्त जवाबु आहे त कब्रिस्तान या कबर। साथियों, छा तव्हांखे मालूम आहे त हलाल शयुनि मां रब पाक खे सभ खां वधीक कहिड़ी शइ नापसंद आहे? हलाल शयुनि मां रब पाक खे सभ खां वधीक कहिड़ी शइ नापसंद आहे? साथियों, इन सवाल जो बिल्कुलु दुरुस्त जवाबु आहे तलाक। साथियों, छा तव्हांखे मालूम आहे त उहा कहिड़ी सूरत आहे जेका 2 दफ़ा नाज़िल थी? उहा कहिड़ी सूरत आहे जेका 2 दफ़ा नाज़िल थी? क़ुरान पाक जी उहा कहिड़ी सूरत आहे जेका 2 दफ़ा नाज़िल थी आहे? साथियों, इन सवाल जो बिल्कुलु दुरुस्त जवाबु आहे त सूरह फातिहा। 1 दफ़ा मक्का मुकरमा में ऐं 1 दफ़ा मदीना मुनव्वरा में। साथियों, हाणे हलूं था पाण पंहिंजे वीडियो जे इंतहाई दिलचस्प ऐं कॉमन सेंस जे सवाल जे तरफ़। त छा तव्हांखे मालूम आहे उहो कहिड़ो जानवर आहे जंहिंजो गोश्त खाइण त हलाल आहे पर विकिणणु हराम आहे? साथियों, जेकॾहिं तव्हां चैनल ते नवां आहियो, चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो ऐं असांजी हौसला अफ़ज़ाई लाइ लाइक ऐं कमेंट ज़रूरु कजो। ऐं इहो बि ॿुधाइजो तव्हां हिन वीडियो में केतिरनि सवालनि जा जवाब ॾिना। साथियों, ॿुधायो त उहो कहिड़ो जानवर आहे जंहिंजो गोश्त खाइण हलाल आहे पर विकिणणु हराम आहे? प्यारा साथियों, हिन सवाल जो बिल्कुलु दुरुस्त जवाबु आहे त कुर्बानी जो जानवर। जी हा, कुर्बानी जो जानवर जेको असां कंदा आहियूं उहो असां विकिणी नथा सघूं बल्कि हिन जो गोश्त खाई सघूं था। साथियों, हीअ वीडियो तव्हांखे कीअं लॻी पंहिंजे राय जो इज़हार ज़रूरु कजो। दुआनि में असांखे यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।